हाले जवी बुधाया छा खिदमत हाले जवी साईं अब्दुल समद मिठे पीर जी बुधाया छा खिदमत हाले जवी साईं अब्दुल समद मिठे पीर जी साईं अब्दुल समद नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा हजरत साईं अब्दुल समद साहब हाले जवी सय्यदी व मुर्शिदी हाले जवी सय्यदी व मुर्शिदी हाले जवी बुधाया छा खिदमत हाले जवी साईं अब्दुल समद मिठे पीर जी साईं अब्दुल समद मिठे पीर जी ओए अबो डाडो जंहिंजा कामिल वली वती राहतिन जी भलारे भली सबक दींदा तौहीद जा खिली सबक दींदा तौहीद जा खुली गुजारे बया दीन ते जिंदगी गुजारे बया दीन ते जिंदगी बुधाया छा खिदमत हाले जवी साईं अब्दुल समद मिठे पीर जी ओए हबीबन करीमन जा आशिक हुआ सदा सुन्नतुन ते से कायम रहा नबी जे शरीयत जा पाबंद हा रख्याऊं नबी सां सची आशिकी बुधाया छा खिदमत हाले जवी साईं अब्दुल समद मिठे पीर जी साईं अब्दुल समद मिठे पीर जी ओए वडन खां पो बारे से वेठा बती उन ते परवान आया कही थी हाले जी दरगाह में रोशनी रहे शाल अगते बेरोशन बती रहे शाल अगते बेरोशन बती बुधाया छा खिदमत हाले जवी साईं अब्दुल समद मिठे पीर जी ओ जिए पीर मुर्शिद ऐं बुजुर्ग हुया इए इल्म दीनीअ जा माहिर ॾिठा जिए पीर मुर्शिद ऐं बुजुर्ग हुया इए इल्म दीनीअ जा माहिर ॾिठा हुआ इल्म दीनीअ जा आलिम वॾा हुया इल्म दीनीअ जा आलिम वॾा पोखे इल्म वारी वया पोख भी नारे तकबीर हज़रत साईं अब्दुल समद साहब हाले जवी उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत सदा साईं अगवान हा जमीयत सदा साईं अगवान हा जमीयत सदा साईं अगवान हा सदा सिंध में साईं सरवान हा पने वेझो जण चंद्र चांड्राण हा पने वेझो जण चंद्र चांड्राण हा मुजाहिद होया गाल आहे सची मुजाहिद होया गाल आहे सची ओही खिदमत हाले जवीयते भलो रखो मुफ्ती दाऊद जलसो वडो ही खिदमत हाले जवीयते भलो रखो मुफ्ती दाऊद जलसो वडो ही खडवारी गुलशन अबहकी पयो
वलियन सचन जे आसाराह थी वलियन सचन जी आसाराह थी बुधाया छा खिदमत हाले जवी साईं अब्दुल समद मिठे पीर जी ॾिसो भाव शहज़ादा औलाद भी अथन पग मथन ते शरीयत संदी ॾिसो भाव शहज़ादा औलाद भी अथन पग मथन ते शरीयत संदी आ चेहरन ते ॾाढ़ी ऐं आलिम अथई आ चेहरन ते ऐं चेहरन ते ॾाढ़ी ऐं आलिम अथई वणे थी समूरन जी सूरत सुठी ॿुधाया छा ख़िदमत आले जवी साईं अब्दुल समद मिठे पीर जी।